खैरपुर जे अहम फसल खजीअ ते सड़ण वारी बीमारीअ जे हमले जी शदीद लहर हज़ारें खजियूं फ्रूट समेत सड़ी वयूं आहिनि। हिन वायरस जो असर फ्रूट ॾियण वारे अमल दौरान शुरू थिए थो ऐं कुझु ॾींहंनि में ई खजी मुकमल तौर सड़ी वञे थी। हीअ बीमारी 10 सालनि खां मथे वारी उमिरि रखंदड़ खजीअ ते हमलो करे थी, जंहिं करे खैरपुर जेको एशिया में सभ खां वधीक खजीअ जी उपत ॾींदड़ इलाइक़ो आहे, हिन बीमारीअ उन इलाइक़े में तबाही मचाई आहे। बबरलो खां पीर ॻोठ जे विच वारे इलाइक़े में 5000 खां वधीक खजियूं सड़ी वयूं आहिनि। उन हवाले सां सरकार जे ज़रई खाते कखु भञी बीणो नाहे कयो। न सिर्फ़ इहो पर लतीफ़ यूनिवर्सिटीअ में क़ाइमु खजियुनि जे रिसर्च वारो इदारो पिणु निंड सुतल आहे, जंहिं करे खजियुनि जे आबादगारनि खे इहा बि ख़बर नाहे त हीअ बीमारी कहिड़ी आहे ऐं उन खे कीअं ख़तमु करे सघिजे थो। आबादगार पंहिंजे मदद पाण तहत खजियुनि खे बचाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि, पर को बि फ़ाइदो न थियो आहे ऐं खजियुनि जो फ़सुलु बदस्तूर सड़ी ख़तमु थी रहियो आहे ऐं आबादगारनि में पिणु ॻणतीअ वारी सूरत हाल आहे। उन हवाले सां आबादगारनि जो चवणु आहे त गवर्नमेंट वारा त कोई कोन आयो आहे। यूनिवर्सिटी वारा आया अॻ में जेको आहे रिसर्च करे विया, वरी मोटी ईंदा आहिनि, ॿुधायो नथो त बाबा हिन जो कोई इलाजु अथव या न अथव, पर ईअं हफ़्ते खन में ख़तमु आहे। पोइ हर कंहिं पंहिंजा का थो चए वायरस आहे, को थो चवे साईं की चवां या सोकड़ जी बीमारी आहे, कंहिं जॻह ते आहे त काफ़ी आहे, ईअं सम्झो हिकिड़नि जा हिकिड़ा ख़तमु आहे। इन जी काई ख़बर न आहे त बीमारी आहे कहिड़े क़िस्म जी। तरीक़े ख़बर ई कोन थी पए त को डॉक्टर न कुझु आहे, डॉक्टर न आहे, काई दवाई न आहे, काई ख़बर न आहे, बीमारी नालो ई न आहे, कोई बि बीमार न आहे। अरबे रुपयनि जे हिन काराइते फ़सुल तरफ़ हुकूमत जो बेध्यानीअ वारो रवैयो हिन फ़सुल ऐं मुल्क जे अहम कारोबार तोड़े आबादगारनि लाइ इंतिहाई हाञकार आहे। जहिड़े तरीक़े वक़्त जा हुकुमरान हिन फ़सुल जे मालिकी करण वारी ॻाल्हि ते अखियूं फेराए रहिया आहिनि त लॻे ईअं थो त ईंदड़ चंद सालनि में खैरपुर में खजीअ जे फ़सुल जा किसा किताबनि में ई मिलंदा। खैरपुर जे अहम फ़सुल खजीअ खे लॻल बीमारीअ जो जेकॾहिं वक़्त सिर तदारुक न कयो वियो त खैरपुर मां खजीअ जो फ़सुलु ख़तमु थी सघे थो। कैमरामैन जावेद घुञो सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़ सख।